अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो होस्ट अवैस अकबर हमारी सिर्फ सिंधी ऑडियो बुक्स चैनल। दोस्तों अॼु जनरल नॉलेज जो हिकिड़ो बुक जंहिंजो मुनसिफ़ आहिनि मोहम्मद सालेह खोड़ो साहब। त अॼु पढ़ूं था कुझु दुनिया बाबति नॉलेज, कुझु सुवाल उन्हनि जा जवाब बि असां पढ़ंदासीं। सवाल आहे त दुनिया जो सभ खां वॾो पार्क किथे आहे? त उहो पार्क आहे अमेरिका में, जेको नेशनल पार्क के नाले सां आहे। दुनिया जी सभ खां वॾी लाइब्रेरी ऑफ कांग्रेस वाशिंगटन अमेरिका में आहे। दुनिया जी सभ खां वॾी इमारत एम्पायर स्टेट बिल्डिंग न्यूयॉर्क में आहे। दुनिया जो सभ खां वॾो अजाइब घर अल्बर्ट स्यूज़ो लंडन में आहे। दुनिया जो सभ खां वॾो मुक़बरो गोल गुंबज़ भारत। दुनिया जो सभ खां वॾो मुक़बरो गोल गुंबज़ भारत में आहे। दुनिया जी सभ खां वॾी बैंक जो नालो छा आहे? बैंक ऑफ अमेरिका। दुनिया में मस्जिदुनि जो शहर कंहिंखे सॾियो वेंदो आहे? त ढाका बांग्लादेश खे सॾियो वेंदो आहे। दुनिया में मंदिरनि जो शहर बनारस भारत में आहे। दुनिया जी छत कहिड़े मुल्क खे सॾियो वेंदो आहे? त उहो तिब्बत खे सॾियो वेंदो आहे। दुनिया में सिज जा किरण सभ खां पहिरियां ई जापान ते लहंदा आहिनि। दुनिया में सभ खां वधीक ज़िलज़िला जापान में थींदा आहिनि। दुनिया जो सभ खां ऊन्हो खूह केतिरो आहे? त उहो 3000 फुट जो आहे। सवाल आहे दुनिया जी सभ खां वॾी क्रेन किथे आहे? त उहा अमेरिका में आहे। दुनिया जी वॾे मां वॾी रेलवे स्टेशन ग्रांड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क अमेरिका में आहे। दुनिया में प्लाईवुड जो सभ खां वॾो कारखानो कनाडा में आहे। दुनिया में सभ खां वधीक कहिड़ी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे? त उहा अंग्रेज़ी आहे। दुनिया में अटकल केतिरा मज़हब आहिनि? अटकल 4000 जे लॻभॻि मज़हब आहिनि। दुनिया जो डिघे अरसे जो दौर हुकूमत कहिड़े बादशाह जो आहे? त उहो मिस्र जो पेस्पी ॿियो 91 साल। दुनिया जी पहिरीं तारीख़ कहिड़े मुल्क जी लिखी वई? त उहा यूनान जी लिखी वई। दुनिया जी सभ खां वॾी फ़ौज रूस जी फ़ौज आहे। दुनिया जी सभ खां नंढी फ़ौज सान मेरिनो जी आहे। दोस्तों आउं तव्हां खां बार बार माज़रत कंदुमि, थी सघे त मूंखां किथे कोई मिस्टेक थी वञे त उहा आउं तव्हांखे एक्सक्यूज़ कयां थो। दुनिया जो सभ खां हेठां मुल्क थाईलैंड आहे। दुनिया जो सभ खां ख़ूबसूरत शहर पेरिस आहे। दुनिया में सभ खां वधीक ट्रैफ़िक टोक्यो में थींदी आहे। दुनिया जो सभ खां मालदार मुल्क कुवैत आहे। दुनिया जो सभ खां ऊचो शहर अकन कोज़लिक चिली आहे। दुनिया जो सभ खां वॾो आदमशुमारी जे लिहाज़ खां शहर शंघाई आहे, जेको चीन में आहे। दुनिया जी सभ खां ऊन्ही खाण ब्राज़ील में आहे। दुनिया जो सभ खां गरम हंधि अज़ीज़िया लिबिया आहे। दुनिया में सभ खां घणो एल्यूमिनियम किथे मिले थो? त उहा अमेरिका में मिले थो। दुनिया जी पहिरीं कम्युनिस्ट हुकूमत रूस में आहे। दुनिया जी पहिरीं जमहूरी हुकूमत अमेरिका में आहे। दुनिया जो पहिरियों नंबर सनअती मुल्क जापान आहे। दुनिया जो ॿियो नंबर सनअती मुल्क अमेरिका आहे। दुनिया जी सभ खां क़दीम यूनिवर्सिटी जामिल अलाज़मो आहे। दुनिया जो सभ खां पुराणो मेडिकल कॉलेज सान फ्रांसिस्को अमेरिका में आहे। दुनिया जो सभ खां वॾो स्कूल शिकागो में आहे, जेको अमेरिका में आहे। दुनिया जो सभ खां वॾो रेडियो स्टेशन मॉस्को में आहे। दुनिया में सभ खां घणा स्कूल खलीज मैक्सिको में आहिनि। दुनिया जो सभ खां थधो रेगिस्तान सहराए गोबी आहे। दुनिया जे सभ खां वधीक जबल कहिड़े मुल्क में आहिनि? त उहे आहिनि स्विट्ज़रलैंड में। दुनिया जी सभ खां वॾी वापारीअ जे लिहाज़ खां कहिड़ी नहर आहे? त स्विट्ज़र नहर आहे। दुनिया जो सभ खां वॾो साहिल काक्सन बाज़ार बांग्लादेश आहे। दुनिया जो सभ खां ऊन्हो समुंड बहरल काहिल आहे। दुनिया जे सभ खां वॾी हथरादू ढंढ सफ़र ढंढ जेका मिस्र में आहे।
दुनिया जी कहिड़ी दरिया खे बैन अल-अक़वामी दरिया चयो वेंदो आहे त उहो डीनोब दरिया आहे। दुनिया में सभ खां वॾी मिठे पाणीअ जी ढंढ सेरीटर ढंढ जेका कैनेडा में आहे। दुनिया जी सभ खां ऊनी ढंढ बेकाल ढंढ आहे। व्यूअर्स, वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। अञा सवाल जवाब तमामु घणा आहिनि, लेकिन वरी पोइ ही लेंदी थी वेंदो काफ़ी, त वरी ॿिए नेक्स्ट में इंशाल्लाह हिन खे कवर कंदासीं। पंहिंजे होस्ट अवैस अकबर इजाज़त ॾींदा। सलाम।